जी नाज़ ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में मूंखे चऊं था भलीकार सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार अरबाब चांडियो साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण सिंधी जेका पॉलिटिकल सूरत हाल स्पेशली सिंध जे गादी वारे शहर कराची जी उन ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अरबाब साहब तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अवांखे ज़हमत ॾींदा रहूं था जेका पॉलिटिकल सूरत हाल आहे। अंग्रेज़ी जी हिकिड़ी तमामु वॾी अख़बार उन हिकिड़ी ख़बर शाया कई आहे MQM जे हवाले सां त पीपल्स पार्टी जी कीअं रस्ता रोक करण जी प्लानिंग पई थिए ऐं उनमें ताक़तवर हल्कनि जो केतिरो किरदारु आहे त पीपल्स पार्टी जी बि रस्ता रोक कजे कराची मां ऐं PTI जी बि ऐं MQM खे कामयाबु करायो वञे। अव्हांखे सूरत हाल कीअं पियो नज़र अचे ऐं सॼे मुल्क में इहे बि ॻाल्हियूं हलनि पियूं त जीअं 88 में पीपल्स पार्टी जी रस्ता रोक लाइ IJI ठाही वई, हिकु भेरो ॿीहर नून लीग खे समूरे मुल्क मां कामयाबी ॾियारण लाइ IJI तिरस ते वरी के नवां इतिहाद जेके आहिनि ठहनि पिया। थोरो जो हाणे नालो खणी चेंज हूंदो पर मश्क साॻी दोहराई पियो वञे। अरबाब साहब हाँ जी, वॾी महिरबानी नसीर गोपांग साहब। ॾिसो, कोशिशूं करण हुन जी ॻाल्हि वांगुरु वाक़ा करण मूं वसि ऐं ॿुधण कमु भरो छॾियो। कोशिशूं इस्टेब्लिशमेंट जी तरफ़ां डे वन खां इहे मुख़्तलिफ़ हर इलेक्शन जे मौक़नि ते थींदियूं रहियूं आहिनि ऐं उन में लाज़मी आहे जंहिं वक़्तु IJI ठही उन वक़्तु दुनिया न त एॾी तरक़ी कई हुई न ई जेको आहे सो मुल्क जी अहिड़ी सूरत हाल हुई। हिन वक़्तु असांजी अगरि तव्हां मुल्क जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदव त असां रुपए जे लाइ पिनण जहिड़ा थी विया आहियूं ऐं सॼी रियासत असां गिरवी रखी आहे IMF वटि त उन जे बदिरां रियासती गारंटीअ जे एवज़ हू असांखे ॿ ॾियनि पिया। ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त जंहिं वक़्तु IJI ठही हुई तंहिं वक़्तु पाकिस्तान में हिकिड़ो NTPP वोट पैदा कयो वियो हो ऐं उन में यकीनन तव्हांखे ख़बर आहे त मज़हबी जमायतुनि जो वॾो हथु हुयो उन में ऐं उन वक़्तु हिकिड़ो भुट्टो साहब खे या ॿियनि खे हिकिड़ो काफ़र करार ॾियण जी कोशिशि करे या उनखे पेश करे हिकिड़ी जेको आहे सो IJI या इन क़िस्म जी या मोहतरमा जे ख़िलाफ़ु अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा करे हिकिड़ी IJI ऐं मुख़्तलिफ़ शयूं ठहियूं। पर जेका हाणे जी सूरत हाल आहे उन में अॼु जी जेका सूरत हाल आहे उहा सूरत हाल ॾाढी मुख़्तलिफ़ आहे। हाणे असां पीपल्स पार्टी खे तव्हां थोरो पासे ते रखो। हाणे तव्हां जेका कराची जी ॻाल्हि पिया कयो, अगरि तव्हां यकीन ॼाणो त जेकॾहिं कराचीअ में रुगो PTI खे खुलियल मोकल मिली वञे न ऐं हुनखे एतिरी ई आज़ादी हुजे इलेक्शन विढ़ण जी जेतिरी MQM खे हिन वक़्तु हासिलु आहे त MQM जे उम्मीदवारनि जूं ज़मानतूं ज़ब्त थी वञनि। छो त MQM न उहा अल्ताफ़ हुसैन वारी MQM आहे, न MQM 88 वारी आहे, न MQM उहा आहे जेका शहरनि बंदि कराए हड़तालूं कराए पंहिंजा माण्हू पाण माराए ऐं उन्हनि ते बि रोअंदा हुआ ऐं चवंदा हुआ त हाय घोड़ा असां सां ज़ुल्म थी वियो। उहा हाणे MQM न आहे, न उन्हनि वटि माण्हू आहिनि ऐं न वरी हीअ उहा MQM आहे जेका कराची शहर ऐं हुसन हैदराबाद में फ़साद कराए जमहूरी हुकूमतुनि खे टापल कराईंदी हुई ऐं उन्हनि ते त इहे बि इल्ज़ाम लॻल आहिनि हकीम सईद जा ऐं ॿिया जेके वॾा इल्ज़ाम लॻल आहिनि। सो हाणे हीअ MQM जेकॾहिं कंहिंजे कुल्हे ते बंदूक रखी या कोई उन्हनि जे कुल्हे ते बंदूक रखी हिकु IJI जी शिकिल में पुराणी माना इहे खणी जेको आहे सो नई बोतल में पुराणो शरबत ऐं पुराणी बोतल में नओं शरबत। अरबाब साहब ॻाल्हि उहा ई आहे त MQM जीअं ठही जन ठाही अव्हांखे ख़बर आहे अॻु में बि जेको कुझु 35-40 सालनि ताईं कंदी रही कंहिंजे इशारे ते वरी कंहिं उन मां हवा कढी उहे कुवतूं जेकॾहिं वरी उन ते हथु रखनि थियूं जेका ख़बर शाया थिया इवन इहा बि दावा कई पई वञे त लंडन वारे भाई साहब सां बि राब्तो थियो आहे त अव्हां इलेक्शन जे बाइकाट जी ॻाल्हि न कजो, फ्यूचर में अव्हांखे बि रिआयतूं मिलंदियूं। हाणे इन लेवल ते जेकॾहिं मामला वञनि पिया PTI पीपल्स पार्टी जे रस्ता रोक जे लाइ त पोइ त माना ज़ाहिर आहे हिकिड़ी ॻाल्हि ख़राबु आहे। छा अॼु मच्छर कॉलोनी वारो जेको वाक़ियो थियो आहे उहो बि मुंहिंजे साम्हूं आहे, उनजा इल्ज़ाम पिया लॻनि जेके MQM इल्ज़ाम मड़े पई त ॼण त सूरत हाल ॼण ख़राबु थींदे त नज़र अचे पई सर। बिल्कुलु, मां इन ॻाल्हि खे बिल्कुलु मञा थो त जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे पाकिस्तान में कुझु बि करे सघनि थियूं। ताक़तवर धुरियूं पाकिस्तान खे माफ़ी सारद रसूल उशपली साहब पंहिंजे किताब में लिखियो आहे त ताक़तवर धुरियुनि बांग्लादेश बि ठाहे छॾियो। सो ताक़त वारी धुरियूं जेका हिननि ते का भई न आहे त कुझु बि करे सघनि थियूं ऐं उहे पीपल्स पार्टी जी बि रस्ता रोक करे सघनि थियूं, PTI जी रस्ता रोक करे सघनि थियूं, हू घणो कुझु करे सघनि थियूं, इन ते को शक न आहे।
पर ॻाल्हि इहा आहे त उन जा पोइ नतीजा कहिड़ा निकिरंदा। सही। इहे जेकॾहिं जेके माण्हू इहो चाहिनि पिया त MQM खे वरी मछी मवाड़ कजे ऐं उहे जेको आहे सो उन्हनि खे ॿीहर कराचीअ में ताक़त में आहे त छा रुॻो हाणे MQM आहे कराची में? हाणे MQM खां वधीक जेको ताक़तवर फैक्टर आहे उहो त कराची में पठान आहे। सही। उनखे तव्हां एडजस्ट कंदव जेके हींअर असांजी जी नंबर ते पिया अचो कराची में जीअं त तव्हां खणी धूड़ पायो। पर हाणे जेके उहे माण्हू आहिनि जेके कराची जा स्टेक होल्डर थी विया आहिनि या कराया विया आहिनि या उन्हनि खे कयो वञे पियो, उहे काॾे वेंदा? तंहिंजे करे जेके बि माण्हू इहो सोचनि पिया उहे इन नतीजनि जे लाइ बि तयारु रहनि त कराचीअ में पठाणनि ऐं मसां पठाणनि जी वॾी नुमाइंदा तंज़ीम हिन वक़्तु ईअं सम्झो त PTI आहे। सही। तव्हां उनखे बि अलॻि कंदव। सिंधियुनि जी वॾे में वॾी, बलोचनि जी वॾे में वॾी नुमाइंदा तंज़ीम कराचीअ में पीपुल्स पार्टी आहे, उनखे बि तव्हां अलॻि कंदव। इहो कराची हलंदो कीअं? अच्छा राव अनवार जो हाणे टाइम बि असां वटि घटि आहे। जंहिं अंदाज़ सां हिकिड़ो मैनेज इंटरव्यू हलियो आहे, इलेक्शन जा मामला हलनि पिया, उहो बि उन जे साम्हूं आहे। जेको कुझु कंदो रहियो हाणे इंटरव्यू में वेही जंहिं क़िस्म जूं ॻाल्हियूं पियो करे, इल्ज़ाम पियो मढ़े, ज़ाहिर आहे इहे समूरियूं शयूं असांखे लिंक थींदे त नज़र अचनि पियूं न अरबाब साहिबु। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। मां इतफ़ाक़ कयां थो हिन ॻाल्हि सां त मीडिया ट्रायल शुरू थी वियो आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त अॼु इंटरव्यू ॿियो कंहिंजो ईंदो। मां अव्हांखे नथो ॿुधाए सघां छो जो उहो जिन जा इंटरव्यू जिथे थियनि पिया रिकॉर्डेड उहे वरी पोइ असांजे घरनि में अची न पहुचनि त तव्हांखे कीअं ख़बर पए? तंहिंजे करे सिधो न ॿुधायो। उनजो तालुक़ु उन सां ई आहे जंहिंजो इंटरव्यू में उहो पाण ज़िक्र करे पियो। अच्छा सही। उनजो तालुक़ु उन सां ई आहे जंहिंजो इंटरव्यू में उहो पाण ज़िक्र करे पियो। उनजो तालुक़ु उन सां ई आहे। तंहिंजे करे हाणे मां तव्हांखे इहो ज़रूरु ॿुधाईंदो हलां त इहे इंटरव्यू जा सिलसिला इलेक्शन ताईं हलंदा ऐं इहा सूरत हाल जेका आहे इहा हींअर हिते ख़तमु कोन थींदी ऐं इहो मीडिया ट्रायल बि हलंदो। ऐं मां तव्हांजी इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयां थो त ताक़तवर धुरियूं जेकॾहिं सफ़ा माना हेठि लही ईंदियूं ऐं उहो अहिड़ो अमल कंदियूं त मुंहिंजे ख़्याल में उनजो नुक़सानु पीपुल्स पार्टी या PTI खे घटि हिसंदनि खे वधीक थींदो। छो जो आसिफ अली ज़रदारी को कचो माना खिलाड़ी कोन्हे। असल में मुंहिंजो ख़्यालु कुझु अञा ॿियो आहे त हीउ जेको सॼो प्रेशर थिए पियो इहो इन जो जेको आहे उहो अञा कहाणी का ॿी आहे। उहा रुॻो MQM खे मुड़ुसु माण्हू नाहे करिणो, उहो को NTPP धुरनि खे मुड़ुसु माण्हू नाहे करिणो, बल्कि पीपुल्स पार्टी सां शायदि बार्गेनिंग जे लाइ उनखे कंहिं हिकु पिच ते आणण जे लाइ या उनखे पंहिंजी पिच ते आणण जे लाइ बि इहा ॻाल्हि थी सघे थी। छो जो हर शइ जा ॿ पासा थी सघनि था। हिकिड़ो पासो इहो आहे त बाबा NTPP मूवमेंट आहे, ठीकु आहे, सम्झ में अचे थी PP खे सिंध में हुकूमत न ॾिजे, मर्कज़ में न ॾिजे। पर ॿियो पासो इहो आहे त आसिफ अली ज़रदारी सां बार्गेनिंग जो रस्तो खोलिजे त बाबा जीअं असां चऊं ओसि ताईं हल, कुझु ॾे ऐं कुझु वठि, इहो बि थी सघे थो ऐं आख़िरी वक़्त ताईं कुझु बि थी सघे थो पाकिस्तान जी पॉलिटिक्स में। ऐं तव्हां ॾिसो पिया त हिन वक़्तु पाकिस्तान जा उहे नाले वारा चैनल हाणे उहे जलसा ॾेखारनि पिया PTI जा जेके विच जे अरसे में उन्हनि ते बंदिश हुई। इन जो मतिलबु इहो आहे त हिकु सूबे में हिकु पॉलिसी हूंदी, ॿिए सूबे में शायदि ॿी पॉलिसी हूंदी, टे सूबे में टी हूंदी ऐं चौथे सूबे में चौथी पॉलिसी हूंदी। ऐं इहे पॉलिसियूं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियो न? जी बिल्कुलु। ख़ैबर पख्तूनख्वा में हिकु पॉलिसी आहे, बिल्कुलु, पंजाब में ॿी, बलूचिस्तान में ऐं सिंध में ऐं सिंध में शायदि का ॿी पॉलिसी। पर जाम सादिक वारो फॉर्मूलो तव्हां ॾिठो, ज़ोर ज़बरदस्ती थी, सिंध काथे पहुती? तव्हां जेको आहे सो अरबाब ग़ुलाम रहीम वारो फॉर्मूलो ॾिठो, सिंध काथे पहुती? जेकॾहिं अञा उन्हनि खे वधीक तजुर्बा करणा आहिनि त मुंहिंजे ख़्याल में अॼु उहा सिंध न आहे ऐं अॼु उहा सूरत हाल न आहे। हाणे हिकु मैसेज ते दुनिया में वञी मामिलो पहुचे पियो। ठीकु आहे अरबाब साहिबु, तमामु घणी महिरबानी। हेडलाइन जी ब्रेक जो वक़्तु बि थिए पियो ऐं ईंदड़ ॾींहंनि में अव्हांखे ज़हमत ॾींदासीं ऐं पाण डिटेल में हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अव्हां वक़्तु ॾिनो, तमामु घणी महिरबानी। नाज़रीन, अॼु जो जेको ही प्रोग्राम आहे अव्हांजे साम्हूं आहे ऐं ही मामला इंतिहाई अहमियत जोॻा आहिनि। पाण हुन ते ईंदड़ ॾींहंनि में तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त अहिड़नि तजुर्बनि हींअर ताईं मुल्क खे किथे पहुचायो आहे, सभिनी जे साम्हूं आहे। जेकॾहिं हिकु भेरो ॿीहर मज़हबी ऐं जेके लसानी धुरियूं आहिनि उन्हनि में हवा फूकी वई त उनजा नतीजा छा निकिरंदा, उहे नतीजा हींअर बि भोॻियूं पिया ऐं फ्यूचर में छा निकिरंदा सभिनी खे ख़बर आहे। पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं हुन ते, पर अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।